अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरण सिरिया पांध में आऊं तवां सां मुखातिब आहियां अख्तर तबस्सुम। सलाम क़बूल पवे। जिया मुअज़्ज़िज़ सामिन, कुनरी शहर खां ही ख़त पहुतो आहे। अंजुमन गुलामान कलंदरी वेलफेयर सिंध जा सरवाण साईं सैयद गुलाम हैदर शाह काज़मी कलंदरी साहिब जिन जो ख़त जो उनवान खुली कचहरीअ जी कड़ी ऐं ख़ुदकशियुनि जो कारण। साईं जिन अॻिते लिखनि था त रोज़मर्रे जी ज़िंदगी जे वहिंवारनि में मिलंदड़ अहंज ऐं तकलीफ़ूं जॾहिं हदूद बर्दाश्त जूं पार कनि थियूं त ज़हनी लावारिस अफ़राद जिन जी तइलीम तरबियत तरतीब दुरुस्त सहमत में न थी सघी हुजे, उन्हनि खे ज़िंदगी जे सफ़र में को मुख़लिस ख़ैर ख़वाह इंसान न मिलियो हुजे जंहिंसां हू बग़ैर डप ऐं डाह जे दिलि जा सूर ओरे उन्हनि जो हल मालूम करे सघिजे। साथियो, जॾहिं हिन कोहतनुमा इंसानियत वारे दौर में जिते हिकु इंसान ऐं इंसानियत अणलब थी चुकी हुजे, पोइ यकीनन हिकु अणपढ़ियल खां वठी क़ाबिल एतबार पढ़ियल लिखियल हज़रात बि ज़िंदगी जे चोमखी जंग में विढ़ण बदिरां हाराइण जे ख़ौफ़ खां हार मञे पंहिंजे हथनि सां ज़िंदगी जहिड़े अनमोल तोहफ़े खे ज़ियान करियो छॾीनि। किथे किथे त एतिरो बि ॾिठो वियो आहे जो मामूली हल तलब मसइलनि ते बि ध्यानु ॾियण खां लवाईंदे मायूसी जे दलदल में दॿिजियो वञनि। जेतोणीकि दीन इस्लाम ख़ुदकशी खे हराम फ़ैल करार ॾेई ऐं अलाह साईं जे रहमतनि बरकतनि मां मायूस खे कुफ़र सॾियो वियो आहे। आख़िरी दम ताईं ज़िंदह रहण लाइ जाखोड़णो आहे, पर उन सां गॾोगॾु ॿियनि इंसानी ज़िंदगीअ जे फिला ऐं इस्लाह लाइ हर तरह हथ पेर हणणा आहिनि। दुनियादारी ते नज़र विझंदा त केतिरा ई लाचार इंसान कहिड़ियुनि कहिड़ियुनि अज़ियतुनि जे बावजूदि ज़िंदगीअ सां मलाखड़ो करे रहिया आहिनि, बग़ैर वसीलनि ऐं ना इंसाफ़ियनि जे बावजूदि मायूस न आहिनि। किथे माज़ूरी वारी हालत में बि हिमालय जबल जहिड़ी हिमत रखियो ख़ुशि ज़िंदगी गुज़ारींदे ॾिठा विया। साथियो, ॿ मथां जुड़ियल छोकिरियूं ॾिठियूं वयूं आहिनि जेके तइलीम में बि अॻिते, किथे बग़ैर हथनि में ॿाहुनि ऐं पेरनि जे मदद सां तइलीम सां मालामाल। वरी वेझड़ाईअ में हिकु तस्वीर वायरल थी आहे, हिकु शख़्स सॼो मशीन में फ़क़्ति हिकु चहिरो ॿाहिरि इहो बि तइलीम हासिल करे रहियो आहे। अहिड़ा हज़ारे वाक़िया मिलंदा। असल में वॾे में वॾी खोट असांजे मुआशिरे जी हिमत अफ़ज़ाई करण बदिरां ख़ौफ़ ऐं डपु डाह ॾियणु आहे। हिते हर इंसान बेयकीनी वारी सूरत हाल पैदा करण में लॻल आहे, को बि दिलासो ऐं भरझलो थियण लाइ तयार ई न आहे। जेतोणीकि काइनात जे मालिक खे ई काइनात हलाइणी आहे। हेठायूं मथायूं लाज़िम मुल्ज़िम अमल फितरत आहे। दुख सुखनि जी सूंहं सॾियो थो वञे, लेकिन उदासी ऐं मयारूं ॾोरापा असां गॾु खयो पिया घुमूं। साथियो, दरवेश जे ॻाल्हियुनि उजड़ियल खालूअ वारी होटल ते वेठल कालोठी ऐं काके कादन समेत सभिनी खे हिकु नओं जज़्बो ॾेई छॾियो। काको कादन महांगाईअ खां तंग थी पियो हो, जेतोणीकि संदसि अकाउंट भरिया पिया आहिनि, पोइ बि दिलि लाहे वेठो। होॾां चाचो चंबड़ बारिशनि जे तबाहीअ बावजूदि बि चुस्त लॻो पियो हो। तोलू मोलू परायनि मानियुनि ते बि टाइट। फ़क़्ति काज़ी कादन खे अची ख़वाम खां वहमनि विकोड़ियो। दरवेश पुछियो, काका काज़ी कादन, पोयनि लाइ केतिरो ठाहियो अथई? अची अंग ॿुधायई त हैरत अंगेज़ तौर हेॾी वॾी जाइदाद, पोइ बि परेशान। होॾां मासूमियत भरी नीगर पारू थी मानी पाण बि खणी पे खाधी ऐं झिरकियुनि खे बि खारायई पे, पर काज़ी कादन खे अहिड़ी मत छा लाइ अचे? वरी दरवेश पुछियो, तूं पंहिंजे लाइ छा ठाहियो आहे? चयाई, ही सभु हेॾी वॾी जाइदाद। दरवेश चयो, तो त परेशान थी बीमार थी क़बर हवाले थी वेंदे, उन लाइ छा गॾु कयो अथई?
उते अची रुअण लॻो, सभु हराम वारो कमाई कमाए अथमि, सभु हराम वारी कमाई कमाई अथमि। दरवेश चयो, होशियारी वठि, ही सभु हिते रहिजी वेंदी, छाजे लाइ परेशान पियो थिए।